नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो मां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो भरिसां ॻोठ बदक जे रवासी हबीबुल्ला सीनियर पारां बासरनि जे मुबीना ज़ातियुनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते एहतिजाज कंदड़ ॻोठाणे चयो त ॻोठ जे बासर बिना जवाज़ जीअण जंजाल बणाए छॾियो, जंहिं सबबु सख़्तु परेशान आहे। बासर मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिं सबबु जान जे ख़तरे में पियल आहे। हिन दाईंदे चयो त ॻोठ में हिकु मस्जिद आहे, जंहिं मस्जिद में हू पेश इमाम आहे। कुझु महीना अॻु मदरसे जे उस्ताद अब्बास सैतो पारां हिकु नींगर सां ॾाढाई कई वई आहे, जंहिंखे मदरसे मां निकाली ॾिनी वई आहे। हाणे हू निकतल उस्ताद मौलवी मूं ख़िलाफ़ साज़िशूं करे रहियो आहे। हिननि बासरनि सां मिली करे मुंहिंजी मस्जिद जे पेश इमाम ख़तमु कराए छॾी आहे ऐं मूंखे ज़बरदस्ती मस्जिद मां कढियो वियो आहे। हाणे मूंखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। हिननि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त नोटिस वठी धमकियूं ॾींदड़ बासरनि ख़िलाफ़ कदम खयां वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।